शहदादपुर भरसां जग मशहूर बुज़ुर्ग सैयद मदद अली शाह अल मरूफ़ सैयद झंडूलो बादशाह जो 268 सालियानो उर्स दरगाह के गादी नशीन सैयद अली अकबर शाह काज़मी सैयद असगर शाह काज़मी ऐं ॿियनि जी निगरानी में पुॼाणी ते पहुतो। उर्स के मौक़े ते लगल मेले में बुज़ुर्ग के अक़ीदतमंदनि मुरीदनि मेले के शौक़ीननि वॾे अंग में शिरकत कई। मेले में 3 ॾींहं दरगाह के अहाते में नात शरीफ़ की महफ़िल कवाली सूफ़ियाणी महफ़िल थी गुज़री, जैमें नात ख्वा कवालिन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो, जॾहिं त मुक़ामी सूफ़ी रागिन पंहिंजा सुरीला सुर विखेरे शाइक़ीननि खे झुमाए छॾियो। मेले के मौके ते सिंध के मशहूर मल पहलवान ज़ोर आज़माई जो मुज़ाहिरो पिणु कयो। मलाखड़े में सिंध बलोचिस्तान पंजाब ऐं सरहद के मशहूर मल पहलवाननि हिस्सो वरितो ऐं ज़ोर आज़माई जो मुज़ाहिरो कयो, हिक ॿिए खे मलू दसे ख़ूब दाद हासिल कयो। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर।